बघो पखी खाइण हलाल आहे या हराम? ख़ालिद हुसैन कराची का। बघ जेको पखी आहे इहो शरई एतबार सां हलाल आहे, छो त पखी उहे हराम आहिनि जेके पंहिंजे पंजनि जे ज़रिए सां शिकार करनि था, शिकार खे ज़ख़्मी करनि था, चुंब जे ज़रिए सां वरी शिकार करनि था। शिकारी परिंदा जीअं चील आहे, बाज़ आहे, इहे हराम आहिनि। या उहो पखी जंहिंजी मुकम्मल ख़ुराक हराम आहे, हराम शयूं खाईंदो आहे हर वक़्तु, उहो पखी बि हराम आहे। पर जेको पखी शिकारी न आहे ऐं हराम बि नथो खाए, या कुझु शयूं हराम थो खाए, कुझु हलाल बि खाए थो, मसलन कुकिड़ आहे, कॾहिं हराम शइ बि खाईंदी आहे, कॾहिं हलाल बि खाईंदी आहे, त अहिड़ा पखी हलाल आहिनि। जेको बघ पखी आहे इहो बि शिकारी पखी न आहे, पंजनि जे ज़रिए सां कंहिं शइ खे शिकार न कंदो आहे, चुंब सां चुगंदो आहे, त इहो बि हलाल आहे। जेकॾहिं इनखे खाइण कंहिंजी दिलि चाहे थी त खाए, नथी चाहे, बाज़ शयूं हलाल हूंदियूं आहिनि पर उहे इंसान जी दिलि खे गवारा न थींदियूं आहिनि। मसलन चांहि आहे, चांहि जे अंदरि जेकॾहिं मक्खी किरी पए, हालांकि शरई एतबार सां उनखे कढी करे माण्हू इस्तेमालु करे सघे थो, पर जेकॾहिं कंहिंजो दिलि गवारा नथो करे त पोइ उहा चांहि पीअण को फ़र्ज़ु वाजिबु न आहे। बघ पखी खाइण हलाल आहे, जेकॾहिं कंहिंखे नथो वणे त उहो न खाए, छो त इन जो गोश्त खाइण को फ़र्ज़ु वाजिबु न आहे, लेकिन शरई एतबार सां इहो हलाल पखी आहे।